अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 सितंबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध वासियुनि जी मुखालफ़त बावजूदि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवां डैम ठाहिण जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद क़ौमी कारकुननि क़ौमपरस्त अॻवाननि सियासी क़ैदियुनि ते वहशाणो ऐं गैर इंसानी तशदुद। जसकम अॻवान फ़ताह चन्ना ऐं ॿियनि पारां ख़त लिखी आगाही। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जी मज़मत। सिंध में बरसाति तबाही मचाए छॾी, केतिरा ई इलाइक़ा पाणी हेठि, शहरनि में पिणु पाणी बीहजी वियो। जसकम पारां बरसाति मुतासिरनि जी मदद जो मुतालबो। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां कड़ियो गहवर में एहतजाजी रैली जो ऐलान। उस्ताद मंसूर अली ख़ान जी वरसी मल्हाई वई, भेटा पेश। हाणे शामिल करियूं था तफ़सीली ख़बरूं। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नवनि डैमनि जी हिमायत जो ऐलान कंदे चयो वियो आहे त पीपी नवां डैम ठाहिण जी हिमायत करे थी। सखर बैराज जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी मुल्क में नवां डैम ठाहिण जी हिमायत करे थी। तकरारी डैमनि तोड़े कैनालनि जी हिमायत न कंदासीं जिन ते को इतफ़ाक़ राय न हुजे। सिंधू दरिया ते डैम ऐं कैनाल ठाहिण जा शोशा छो था छॾिया वञनि। पंजाब में ॿोॾि सबबि माण्हुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हज़ारे माण्हू बेघर थिया आहिनि। मुल्क कुझु ॾींहंनि खां कुदरती आफ़तनि जी ज़द में आहे। पंजाब जा माण्हू ॿिनि हफ़्तनि खां मदद जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। सिंध में ॿोॾि जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमिल आहिनि। हुन वधीक चयो त पंजाब हुकूमत सां राब्ते में आहियूं। सिंधू दरिया ते डैम ठाहिण जा शोशा छो था छॾिया वञनि। पीपल्स पार्टी मुल्क में नवां डैम ठाहिण जी हिमायत करे थी। दियामीर भाषा डैम जे नाले ते चंदो केरु घुरे रहियो आहे। हिन डैम जो बुनियादु असां ई रखियो हो। पीपीए चेयरमैन पारां नवनि डैमनि जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त सिंध वासी मुसलसल डैमनि जी मुखालफ़त कंदा रहिया आहिनि। सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद क़ौमी कारकुननि तोड़े सियासी क़ैदियुनि मथां वहशाणो ऐं गैर इंसानी तशदुद कयो वञे थो। इन हवाले सां जसकम जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फ़ताह चन्ना जीअं सिंध मुतहदा मुहाज़ जे अॻवान हैदर खोसो ऐं जसाफ़ अॻवान सकलैन सिंधी पारां ख़त लिखी आवाम खे आगाही ॾिनी वई आहे। लिखियल ख़त में अॻवान चयो आहे त असां सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद समूरा सियासी असीर सोशल मीडिया वसीले सिंध जे समूरनि क़ौमपरस्त आज़ादी पसंद पार्टियुनि, सिविल सोसाइटी, सियासी समाजी तनज़ीमनि, एमनेस्टी इंटरनेशनल, HRCP, सिंध ह्यूमन राइट्स कमीशन, वकील तनज़ीमनि, सहाफ़ी तनज़ीमनि, इंसानी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ समूरनि मक़ामी ऐं गैर मुल्की इदारनि, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, साना सुमेर समूरनि बाज़मीर बाशऊर माण्हुनि जे नोटिस में इहा ॻाल्हि आणणु चाहियूं था त सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद क़ौमपरस्त सियासी क़ैदियुनि ते वहशाणो ऐं गैर इंसानी तशदुद कयो वञे थो। हिन अरबा ते जेल इंतज़ामिया जे अहलकारनि, डिप्टी ऐं जेल सुप्रीडेंट असमत बुर्रो, जेलर गज़नफ़र शाह, हवालदार शेर खैबर, सिपाही हसन किरियो, सिपाही शम्स लाखो ऐं ॿियनि जेल में क़ैद जीअं सिंध जे असीरनि यूनस चांग, साकिब चांडियो, रहमान चांडियो ऐं फराज़ चांडियो ते हमिलो करे ॾिनो। खेनि खोलनि मां कढी मथनि सख़्तु तशदुद कयो वियो ऐं उन्हनि जा कपिड़ा लाहे खेनि तज़लील जो निशानो बणायो वियो।
उन्हनि दोस्तनि ते एतिरो तशदुद कयो वियो जो संदन हालति अञा ताईं न सुधरी सघी आहे। असांजी सिंध दुनिया जे समूरनि बाशऊर ऐं बाज़मीर माण्हुनि ऐं इदारनि खे अपील आहे त असांजे हिन ख़त जो फौरी नोटिस वठी जेल में क़ैद सियासी असीरनि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ उपाउ वरिता वञनि। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन जी मज़मत कई वई आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र महबूब आज़ाद, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन हसन सोलंकी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोणी जोयो, एज़ाज़ लगारी, मुकेश कुमार ऐं ॿियनि पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त पुलिस ऐं ॻुझनि इदारनि पारां क़ौमी तहरीक मथां ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। हिक तरफ़ क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयो पियो वञे त ॿिए तरफ़ जस्क मारिसर पारां कराची प्रेस क्लब आॾो क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ थींदड़ पुरमन एहतजाज मथां पुलिस ऐं ॻुझनि इदारनि हथां लठबाज़ी करे सिंधियन नेशनल कांग्रेस बिलावल कॉलोनी यूनिट जे ऑर्गेनाइज़र दर्शन सुमरे समेत 23 क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया आहिनि। टे तरफ़ ठुल्ह जे क़ौमी कारकुन कामरेड बशीर सरकी ते ठुल्ह जे SHO अयूब डोगर पारां जुड़तू केस दाख़िल करण ऐं क़ौमी कारकुननि खे हिरासां करण ऐं न्यू कराची जे मज़दूरनि खे पुलिस पारां हिरासां करण ऐं खाइण भतो वठण ऐं संदन तज़लील करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। आला अदलिया इंसानी हक़नि जे तनज़ीमनि खां घुर करियूं था त कानून जी आड़ में गुंडागर्दी कंदड़ SHO ठुल्ह ऐं SHO न्यू कराची ऐं सोराब ॻोठ जे SHO ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कराई वञे ऐं सियासी समाजी धुरियुनि ऐं मज़दूरनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जस्कम पारां ॿोॾि मुतासिरनि जी मदद जो मुतालबो कयो वियो आहे। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी सिंध में पवंदड़ लाॻीती बरसाति जे सिलसिले में चयो आहे त बरसाति सॼी सिंध में तबाही मचाए छॾी आहे। कराची जा क़दीमी ॻोठ मुख इशारा पाणी में ॿुॾी विया आहिनि। ठठे सिजावल बदीन खां सामुंडी पट्टी जा लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि। कोहिस्तान ऐं काछे में बरसाति सबबि पुलूं टुटी पियूं आहिनि, रस्ता बंदि थी विया आहिनि। लखे माण्हुनि जा शहरनि खां ज़मीनी रस्ता कटिजी विया आहिनि, जंहिं सबबि लखे माण्हू बुख, खाद खुराक ऐं दवाउनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त थर समेत सॼी सिंध जी साॻी सूरतहाल आहे, पर हुक्मरान रुॻो प्रेस ब्रीफिंग ऐं इजलासनि में पूरा आहिनि। हुननि खे सिंधु दरिया में ॿोॾि जो इंतज़ारु आहे, जीअं दुनिया जहान खां इमदाद वठी सघनि। सिंध जे ज़िलनि में डिप्टी कमिश्नर बि चूंडियल नुमाइंदनि जे मातहत रुॻो गॾिजाणियूं करे काग़ज़नि जी खाना पूरी करे रहिया आहिनि, पर लखे मुतासिर माण्हुनि जी सार लहण लाइ तयारु न आहिनि। हुन चयो त दरिया में पाणी जो वहण ज़िंदगी ऐं ख़ुशहाली जो सबबु आहे, पर कचे खां पके ते आबाद थियल लखे माण्हुनि खे सरकार रिहाइण लाइ को बंदोबस्त न करे सघी आहे, जेका वक़्त जे हुक्मरान जी वॾी नाअहली आहे। ठुल्ह में क़ौमपरस्त अॻवान कामरेड बशीर सरकी मथां कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन पारां ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते जमाल जोश बुरड़ो, कामरेड वसीम कुरैशी, बशीर सरकी, अब्दुल्लाह बुरड़ो, शुएब नूनारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में म्यूनिसिपल कमेटी ठुल्ह खां रहबर चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त अॻवाननि चयो त फौरी तौर ते कूड़ो केस ख़तमु करे SHO ऐं ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सिंध में लाॻीतनि वसकारनि हुकूमती दावाउनि जी पत वाखी करे छॾी। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी बिहजी वञण सबबि आम ज़िंदगी मुतासिर। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 5 ॼणा हयातियूं वञाए वेठा। सॼो ॾींहुं वक़फ़े सां वसकारो जारी रहियो। हैदराबाद में बरसाति दौरान बिजली जो निज़ाम दरहम बरहम थी वियो। गुलिस्तान सजाद, शीदी ॻोठ, पकोड़ा चौक, GNB कॉलोनी, अली पैलेस समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बिहजी वञण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा रहिया। शहर जे हेठां वारनि इलाइक़नि में पिणु पाणी बिहजी वियो। सखर में बरसाति सबबि गोॾे जॾो पाणी बिहजी वियो। कंधरा में पिणु बरसाति तबाही मचाए छॾी। पनो आकिल में पिणु केतिराई घर पाणी हेठि अची विया। सखर ऐं भरपासे जे इलाइक़नि में पिणु तबाही जा मंज़र ॾिसण में आया। बदीन ज़िले में पिणु केतिराई कचा घर किरी पट पइजी विया, जॾहिं त सामुंडी पट्टी जो पिणु मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां राबितो कटिजी वियो। केतिराई ॻोठ ज़मीनी राब्ते खां कटियल आहिनि।
ठठे में बि 3 ॾींहंनि खां वक़फ़े सां वसकारे तबाही मचाए छॾी आहे। शाही बाज़ार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी भिजी वियो आहे। उबावड़ो, नौशहरो फिरोज़, शिकारपुर समेत केतिरनि ई इलाइक़नि में बरसाति जो पाणी तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे। सिंधू में चाड़बाद कश्मीर जो कचो पिणु ॿुॾी वियो आहे। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। तेज़ वहिकरण सबबि के बंद ते 18 मील वटि दबाव बरक़रार आहे। के बंद जे हसास करार ॾिनल 6 मील, 8 मील ऐं 12 मील ते बंदनि जो मरमती कमु ॾुखियाईनि जो शिकार थी वियो आहे। होॾांहुं वहिकरण में वाध बाद टोड़ी बंद ते बि दबाव वधी वियो आहे। बरसाति सबबि ख़राब थियल रस्ता बहाल न थियण करे बंद ते पथर भरे ईंदड़ डंपर ड्राइवरनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। सिंध में तूफ़ानी बरसातनि सबबि वाहन सिम नालनि खे घारा पवण जो सिलसिलो पिणु काल्ह बि जारी रहियो। गोलाड़ची जे इलाइक़े तराई भरिसां इमामबाद शाह खे ॻोठ वी मकान वटां 30 फुट घारो पइजी वियो। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पिणु पाणी हेठि अची वियो। तराई शहर भरिसां R2 सिम नाले खे 20 फुट घारो पवण सबबि इलाइक़े जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आया। तयारु थियल सारियुनि जो फसल पिणु ॿुॾी वियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि घारनि सबबि केतिरनि ई ॻोठनि जा रस्ता बंदि थी विया आहिनि, जंहिंजे करे आम दरख़्त में पिणु ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठ निमनोड़ियो वटि R2 सिम नाले खे 100 फुट घारो पइजी वियो, जंहिं सबबि सूरत वधीक गंभीर थी वई। पने आकिर जे इलाइक़े में कोराई वाह खे 4 हंधनि तां घारा पइजी विया। 100 एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अची वियो। मैसरो वटि कोराई वाह खे पिणु ॻोठ आलम जतोई वटां 25 फुट घारो पियो। सागड़ में तेज़ बरसाति सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत पैदा थी वई आहे। चक 83 फौजी फार्म वटां 11 पुली ताईं बरसाती पाणी डैम वारी सूरत इख़्तियार करे वियो आहे। हेड जमड़ाहू में बि पाणी जो चाढ़ वधी वियो आहे। वहिकिरो हेठाहीं वारे पासे वधणु लॻो आहे। केतिरनि ई हंधनि ते पाणी ओवरफ्लो थी आबादियुनि में दाख़िल थी वियो। ॻोठ तोड़े फसल बचाइण लाइ सवें माण्हू पहुची विया। कंहिं बि वक़्तु बंदि टुटण जो ख़दशो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, लाल जरवार, डॉक्टर रसूल बख्श ख़ासखेली, उमरा समो, एडवोकेट सरवान जतोई ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त मुल्क में बरसातनि ऐं ॿोॾि जे तबाहियुनि हुकूमत जी मुकमिल नाअहली ऐं करप्शन खे वाइखो करे छॾियो आहे। ग़रीब आवाम खे हथ वठी तबाह कयो वियो आहे, पर हुक्मरान तबिके जा महल बंगला ऐं निजी जागीरूं महफ़ूज़ आहिनि। अॻवान चयो त हुक्मराननि वटि हर साल डिज़ास्टर मैनेजमेंट, बंदनि जी मरमत, नालनि जी सफ़ाई ऐं शहरी बचाव जे नाले ते किरोड़े रुपया बजट हूंदी आहे, पर उहे सभु फंड करप्शन जे वर चढ़ी वञनि था। नतीजे में मासूम माण्हू, उन्हनि जा ॻोठ, फसल ऐं चुपायो माल पाणी में ॿुॾंदा आहिनि। पर सरकारी वॾेरनि, सरदारनि, जागीरदारनि जा गठ जोड़ करे बचाव वारा बंद मज़बूत कराया वेंदा आहिनि त जीअं संदनि ज़रई ज़मीनूं महफ़ूज़ रहनि। अवामी तहरीक जे अॻवाननि वाज़े कयो त सिंध खे बरसातनि न पर पीपल्स पार्टी हुकूमत जी करप्शन ॿोड़ियो आहे। हर साल बरसाति ईंदी आहे, पर तबाही उन करे थींदी आहे जो सिंध हुकूमत जा वज़ीर ऐं वॾेरा फंडनि खे खाई वञनि था। नालनि जी सफ़ाई ऐं बंदनि जी मरमत सिर्फ़ु कागज़नि में ॾेखारनि था। हुक्मरान जमायत जी करप्शन सबबि सिंध जो हर ॻोठ ऐं शहर पाणी में ॿुॾल आहे, जॾहिं त आवाम खे बचाइण लाइ का बि हिकमत अमली नाहे जोड़ी वेंदी। सिंध जे नामियारे शाइर, अदीब, दानिश्वर, उस्ताद ईसा मेमण समेत शरीफ़ फैमिली खे बासर माण्हुनि पारां मोतमार धमकियूं ॾेई हिरास पखेड़ियो पियो वञे। बासर माण्हुनि पारां धमकियूं ॾियण जी सियासी समाजी अॻवाननि पारां मज़मत कई वई आहे। ॾोकरीअ जे अदीबनि, उस्तादनि अली रज़ा, मीर मोहम्मद, फ़कीर साईं, ख़ुदाबख़्श ऐं ॿियनि पारां नौजवान अदीब, शाइर, लेखक उस्ताद ईसा मेमण सां बदतमीज़ी कंदड़नि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। हुननि चयो आहे त नौजवान अदीब, शाइर, लेखक उस्ताद ईसा मेमण सां लाड़काणो पुलिस अहिड़ो सलूक करे थी त ॿिन ग़रीबनि सां कहिड़ो सलूक कंदी हूंदी। SSP लाड़काणो खां मुतालबो था करियूं त उन्हनि बासर माण्हुनि ख़िलाफ़ु फ़ौरी तौर ते क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंध जे महान क्लासिकल रागी उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी 45 वरसी टंडे आदम में सादगी सां मल्हाई वई।
उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी कराइण बाद मरहूम जे भाइटिन उस्ताद नादर अली ख़ान, मेहताब अली ख़ान, हुमैर अली ख़ान, सुमैत, वफ़ा रज़ा बलोच, सागर डहराज, ज़ाहिद हुसैन मरी, ख़ालिद ख़ासखेली, अली रज़ा साद, रागी दीदार अली लाशारी, जानण सिंधी, मोहम्मद जुमन साद, आशिक़ हुसैन साद संदसि शागिर्दनि ऐं मदाहनि इस्माइल शाह क़ब्रिस्तान पहुची संदसि आख़िरी आराम गाह ते गुलनि जी चादर चाढ़े संदसि मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते असांजा वतन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे भेटा पेश कंदे चयो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान बुनियादी तौरु वॾो गवैयो ऐं बहितरीनु क्लासिकल रागी हो, जंहिं सिंधी मौसीक़ी खे नए जदीद क्लासिकल राग सां शामिल करे दुनिया आॾो पेश कयो। हू पाण धुनूं ठाहे ॻाईंदो हो। हुन मौसीक़ी में नवां लाड़ा मुतारिफ़ कराए सिंधी मौसीक़ी खे शाहूकार बणाए छॾियो। हुन म्यूज़िक एकेडमी क़ाइमु करे मौसीक़ीअ जी ख़िदमत कई ऐं केतिरा ई नाम्यारा शागिर्द पैदा कया। हुननि चयो त राग वसीले मुल्क जो नालो रोशन कंदड़ उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे सक़ाफ़त खाते बिल्कुलु विसारे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त हिन ख़ानदान जी माली सहायता कई वञे त केतिरनि ई सालनि खां बंदि पियल उस्ताद मंज़ूर अली ख़ान म्यूज़िक एकेडमी खे ॿीहर खोले राग जे वाधारे लाइ कमु करे सघनि। जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जी मरकज़ी बॉडी जो इजलास पार्टी चेयरमैन नवाज़ खान ज़ौर जी सदारत हेठि टंडे मोहम्मद ख़ान में थी गुज़रियो, जंहिंमें मोहम्मद अली ख़ुश्क, सूफ़ी, हाजन गुल, कामरेड यूसुफ कुंभार, फराज़ सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त दियामीर भाषा डैम, कालाबाग डैम ऐं महमद डैम समेत सभिनी डैमनि, कैनालनि, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 28 सेप्टेम्बर ते कड़ियो गहवर में एहतिजाजी रैली कढी वेंदी, जॾहिं त 29 नवंबर ते सन में क़ौमी पार्टी जे आला सतही इदारे नेशनल कांग्रेस जो इजलास कोठायो वेंदो, जंहिंमें पार्टीअ जी नई मरकज़ी बॉडी ऐं मरकज़ी कमेटी जूं चूंडूं करायूं वेंदियूं। इजलास में सदारती ख़िताब कंदे जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो त मौजूदा बरसातनि ऐं ॿोॾियुनि में सिंधियुनि ऐं सराइकियुनि जे बचाव लाइ के बि अॻुवाट उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिंजे नतीजे में आवाम जो नुक़सानु थी रहियो आहे। सराइकियुनि खे पंजाब जे हुक्मराननि अकेलो छॾे ॾिनो आहे, जंहिं करे केतिरा ई माण्हू ॿोॾि में मौत जे हवाले थी विया आहिनि। अॻुवाट उपाउनि सां उन्हनि जो बचणु मुमकिन हो। नवाज़ खान ज़ौर वधीक चयो त सिंधू नदी ऐं उनजे मुआवन दरियाउनि ते कब्ज़ो करण लाइ डैमनि जूं गैर ज़रूरी ऐं नुक़सानकार रिथाऊं अॻिते वधायूं पियूं वञनि। सिंध पंहिंजे दरियाउ ते कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदी। डैम, कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीननि जी वालार हिकी एजेंडा जूं कड़ियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ पुरअमन सियासी जदोजहद जारी रखी वेंदी। बुलड़ी शाह करीम भरसां बासर जी फायरिंग में पीउ ऐं ॿिनि पुटनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। टंडो मोहम्मद ख़ान में बुलड़ी शाह करीम जे ॾाॾूं पको स्टाफ जे रवासी ॻोठाणनि हादी बख़्श दरस, कादिर बख़्श दरस, अमीर बख़्श दरस, मोहम्मद ख़ान दरस, अयूब दरस ऐं ॿिनि जी अॻुवाणी में इलाइक़े जे बासर हुकूमती धुर जे वॾेरे ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद जे तरफ़ां गोलियूं हणण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त बासर ॿारनि जे मामूली झेड़े तां हथियारबंदनि सां चढ़ाई करे ॻोठ में मौजूदु पीर सन अब्दुल्ला दरस खे संस ॿिनि पुटनि शहबाज़ अली, शहबान अली ऐं सौट मोहम्मद हसन दरस समेत 4 ॼणनि ते फायरिंग करे खेनि ज़ख़्मी करे छॾियो आहे। मुतासिरनि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बासर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। जसाफ जसकम जे अॻुवाणनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त हिन वक़्तु सिंध में बरसाति जे तबाहियुनि ऐं ॿोॾि जी इम्कानी सूरत हाल खे नज़र में रखंदे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजनि मारूड़नि जी सहायता लाइ अॻिते अचूं, वसवारा मदद में सहकारी बणिजनि ऐं क़ौमी कारकुननि पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में मुतासिरनि जी मदद कनि। कुबे सईद ख़ान में रूरल हेल्थ सेंटर अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ यूनियन पारां हेडक्वार्टर कोटड़ी जे MS जे मुबीना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मीर हसन खची, सुल्तान अहमद लांघा ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त MS कोटड़ी खे हटायो वञे ऐं मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा
फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि। नसीराबाद में मनशा जे विकिरे ख़िलाफ़ समाजी तनज़ीम सैद मौला वेलफेयर जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि जे कारकुननि एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त मनशा जो विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। कोबरी शाख में लॻल घारो 24 कलाक गुज़रण बावजूदि बंदि न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी धरणो हणी ठरी मीरवाह रोड खे ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते ॻोठाण जो चवणु हो त फौरी तौर ते घारो बंदि करायो वञे, नुक़सान जो जाइज़ो वठी मुतासिर माण्हुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे। सोभोदेरो लाड़काणो रोड ख़ासि तौर ते बिंडी मोटायो रोड सां लॻल इलाइक़नि में बरसाती पाणीअ जे निकाल न थियण ख़िलाफ़ चना बिरादरी समेत इलाइक़े वासियुनि सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान नारेबाज़ी पिणु कई वई। चना बिरादरी जे माण्हुनि ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं तुर्त नोटिस वठी बिंडी रोड तां बीठल पाणी न कढायो वियो त असां ईंदड़ बलदियाती चूंडनि में एजाज़ खोड़े खे सुबोदेरो में अचणु न ॾींदासीं। अवाम हाणे बेदार थी चुको आहे, हाणे सिर्फ़ु नारा न अमली क़दम खंया वञनि। कोटड़ी थाणे जी हद अंदरि बदअमनी वधी वई, चोरनि ऋण ॿारे ॾिनो आहे। कोटड़ी जी थाणे जी हद में नामालूम चोर हाई स्कूल सोनो गोपांग मां सोलर प्लेट लाहे खणी विया। उन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर उस्ताद मोहम्मद लाइक़ गोपांग जी अॻुवाणी में उस्तादनि शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे कोटड़ी जी थाणे जी हद में अमन कराइण जो मुतालबो कयो वियो। सिंध आबादगार बोरड पाणी जे कुदरती लंघन ऐं ॿेड़ियुनि ते थियल कब्ज़नि खे तबाही जो हिकु वॾो कारण करार ॾींदे उहे कब्ज़ा ख़तमु कराए पाणी जा कुदरती लंघ बहाल करण जो मुतालबो कयो आहे। सिंध आबादगार बोर्ड इहो पिणु चयो आहे त उहे कब्ज़ा ख़तमु कराइण नामुमकिन सम्झणु मौसमियाती ख़तरे जे टाइम बम ते वेहण बराबरि आहे। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो इजलास सदर महमूद नवाज़ शाह जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंखां पोइ जारी कयल बयान में चयो वियो त आपाशी खाते खे घणी बरसाति ऐं ओचिती ॿोॾि खे वधीक संजीदगी सां वठणु घुरिजे। इन सिलसिले में इहो सम्झण जी ज़रूरत आहे त ॿिनि सूबनि जी भेट में सभ खां घणो पाणी सिंध मां ई गुज़रे थो। तंहिं करे आपाशीअ जे पुराणे इंफ्रास्ट्रक्चर जो जाइज़ो वठणु इंतिहाई अहम आहे। सिंध आबादगार बोर्ड वधीक चयो त पहिरीं क़दम तौर ते हाईवेज़ जे हेठियां पाणी गुज़ारण लाइ रस्ता बहाल कया वञनि, जेके हाईवेज़ ठाहिण वक़्तु बेध्यानी सबबि बंदि थियल आहिनि। उनखां सवाइ पाणी जे कुदरती लंघनि ते क़ाइमु कयल फार्म हाउसनि ऐं ॿियनि कब्ज़नि खे ख़तमु करायो वञे। अॻवान चयो त कचे में मौजूदु ॿेला जेके दरिया में चाढ़ वारे पाणी खे गुज़ारण जो कमु कंदा हुआ, उहे पिणु कब्ज़नि जे वर चढ़ी विया आहिनि, जंहिंजे नतीजे में हिकु तरफ़ ॿेलनि जी वॾी पैमाने ते वाढी थी त ॿिए पासे ॿोॾण सबबि वॾे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवे थो। मौजूदा सोच जंहिंमें पाणी जा कुदरती लंघ ख़ाली कराइण नामुमकिन करार ॾिनो पियो वञे, सा हक़ीक़त में मौसमियाती ख़तरे जे टाइम बम ते वेहण बराबरि आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे शामिल करियूं था तजिया ऐं तबसरा। साना सिंध जी उमेद जे उनवान हेठि माजिद हैदरी लिखे थो, अलस्त बि रबिकुम जॾहिं कने पियोम कालू बला कलबसी तॾहिं तित चयोम, उन्हीअ वेल कयोम वचन वेढ़ी चनसी। 1978 जो दौरु हो जॾहिं भुट्टो मरहूम खे गिरफ़्तार करे काठ में हयो वियो। जॾहिं क़ौमनि जे इनकार ते ॿधल आइन ॾेई मज़बूत मर्कज़ जो बुनियादु विधो वियो, पर ज़िया आलमी क़ुवतनि जे दॿाउ हेठि खेसि गिरफ़्तार करे 1979 में फाही चाढ़े मुल्क मथां डिक्टेटरशिप लागू करे भुट्टो साहिब खे शहीद करे छॾियो। ऐं ईअं हिकु न खुटंदड़ दर्दनि जो दास्तान शुरू थिए थो, जंहिं दौरान सिंध जे केतिरनि शहरनि में कुंदरनि जो कोस थिए थो ऐं हज़ारे कारकुननि खे फटका हणी सज़ाऊं ॾिनियूं वञनि थियूं। ईअं सॼी सिंध तोड़े परॾेह में जारी जबर ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ सिंधी जदोजहद जी शुरूआति कनि था। शाइर शाइरी जा ॾिया रोशन करे वीरान ऋण खे आबाद कनि था। नसर नवीसनि जो नसर बीठल पाणी में तहरुक आणे थो ऐं कारकुननि सां जेल भरिजी वञनि था, जेके मॉडल डिक्टेटर
आॾो आण मञण खां इनकारी बणजनि था। तोड़े जो सदन क़यादत जतोई मरहूम जी अॻुवाणी में ओचितो जारी तहरीक जे ख़ात्मे जो ऐलान करे थो, पर कारकुननि जा हौसला पस्त नथा थियनि ऐं थी तंद विढ़े तलवारनि सां जे मस्ताक काफ़िलो सुरंदो रहे थो। ईअं सिंध में जारी बरबरियत खे महसूसु कंदे उत्तर अमरीकी सिंधी हमख़्याल गॾिजी साना सिंध एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जो बुनियादु रखनि था। उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं साना जो काफ़िलो 41 बहारूं ॾिसी चुको आहे ऐं हिननि सालनि दौरान साना सिंध सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती मुहाज़ ते पाण मञरायो आहे। ईअं चवण में को वधाउ न थींदो त साना सिंधी उमे जो नालो आहे। साना जो मौजूदा काफ़िलो सिंध जे क़ाबिल फ़ख्र पुट मोहतरम डॉक्टर मक़बूल हालेपोटो जी अॻुवाणी में जदोजहद करे रहियो आहे, जंहिं पंहिंजे टेन्यूर में माज़ी क़रीब में सिंध जे मुखिया मसइलनि ते पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कयो आहे। उन्हनि में मुखिया मसइला जहिड़ोक सिंधु दरिया मथां केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ कारपोरेट फार्मिंग, इंसानी हक़नि जे भंजकड़ियुनि, जबरी गुमशुदगियुनि ऐं मज़हब मटाए जबरी शादियुनि, फ़ातिमा फुरड़ो जे खून नाहक ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो आहे। सवें शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾियण तोड़े केतिरनि ई स्कूलनि, कॉलेजनि ऐं सिहत जे शोबनि में कयल क़ौमी ख़िदमत ऐं सुजाॻी शामिलु आहे। जॾहिं त वॾेरनि हथां शहादत माणींदड़ अमर साफ़ी नसरुल्ला गॾाणी जे ॿारनि जी वारसी पिणु कई आहे। ताज़ो साना 41 टिनि ॾींहंनि जो कन्वेंशन ह्यूस्टन अमेरिका में मुनक़िद कयो, जिते तक़रीबन 1000 मर्दनि, औरतनि ऐं ॿारनि शिरकत कई, जंहिंमें शाइरी, अदब, सक़ाफ़त, सियासी ऐं समाजी मसइलनि ते मुख़्तलिफ़ वेहकूं थियूं ऐं मसइलनि जे बुनियादनि ऐं उन जे हल जे लाइ तजवीज़ूं पेश कयूं वियूं। कन्वेंशन जे हर ॾींहं ते 2 कलाकनि लाइ रिवायती राग जी महफ़िल पिणु रचाई वई, जीअं नौजवान नसल खे सिंध जी सुञाणप क़ौमी राग सां वाक़फ़ियत कराइजे ऐं पंहिंजे हज़ारे सालनि जी तहज़ीब व तमदन खे उन सां रोशनास कराइजे। जंहिं ते साना जी सॼी सथ खे मुबारकबाद पेश करियूं था। दुनिया में जिते बि सिंध ऐं सिंधियुनि जे नारे हेठि मेड़ मुनक़िद थियनि, उन्हनि खे सपोर्ट कजे ऐं गॾियल जदोजहद वसीले सिंध जी ख़ुशहाली, अमन ऐं तरक़ी जा नवां गस तलाश कजनि, जीअं सिंध जो ओज मोटाए सघिजे ऐं सूफ़ियुनि जी धरती जी ॿोली, सक़ाफ़त, दरिया, समुंड, वसीलनि ऐं डेमोग्राफी खे बचाए सघिजे। हीअ असीं अमन जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक ऐं सिंध लाइ परॾेह में रही जा खोड़ींदड़ माजिद हैदरी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन